अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं अब्दुल मोमिन जुनू तक खबर दूँ था पीस सपोर्टिंग हेल्थ तालका काज़िम ऑर्गेनाइज़र समाज अगवान मोहम्मद रमज़ान लाशी तरफ़ां काज़िम जे मेन प्राइमरी स्कूल में मुख़्तलिफ़ शोबन सां ताल्लुक़ रखंदड़ शख़्सनि जे मान में मंजता अवार्ड तक़रीर मुनक़िद कई वई, जंहिं में मंजता अवार्ड डॉक्टर सजाद हुसैन शाह PhD ताज़ो कमीशन पास कंदड़ डॉक्टर अली मोहम्मद डायरी ऐं नौजवान साबिर हुसैन वटि उन खां अलावा काज़ी अमन तालके में मुख़्तलिफ़ ख़िदमत नवाज़ ॾिना विया, जंहिंमें समाजी ख़िदमत नवाज़ काज़ी अमन जे अज़ीम शख़्सियत अलाज रईस अली नवाज़ ओनर रईस मियां मोहम्मद इमरान ओनर हाजी ख़ान मोहम्मद लाखो ऐं अयाज़ अहमद सियाल खे सोशल सर्विस अवार्ड ॾिना विया। तइलीम इदारनि अंदरि ख़िदमतूं पेश कंदड़नि लाइ एजुकेशन सर्विस अवार्ड डिप्टी डायरेक्टर कॉलेज शाद अली ओठो ऐं प्रिंसिपल गवर्नमेंट डिग्री कॉलेज साईं नज़ीर अहमद खोखे खे ॾिना विया। एजुकेशन एडमिनिस्ट्रेशन लाइ हाई स्कूल हमल कलो जो हेड मास्टर उस्ताद गुलाम हैदर चांडियो ऐं नावली मोहम्मद हाई स्कूल जो हेड मास्टर आफ्ताब सूमरुद्दीन खे ॾिना विया। बहितरीन लिखणी नौजवान यंग साइंसिफिकेशन अवार्ड कामरान लजित्रिके ऐं तालके में ऑर्गेनाइजर्स अवार्ड ज़हीर अहमद डायरी खे ॾिनो वियो। मंजता अवार्ड तक़रीर में पंहिंजे शोबे में सुठी कारकर्दगी ते मंजता अवार्ड ॾिना विया। उन मौक़े ते रमज़ान लाशारिया जानियो ॾींदे चयो त मंजता अवार्ड तक़रीर रखण जो मक़सदु जो कुझु नौजवान जदोजहद वसीले कमीशन पास करे कामयाब थिया उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करणु आहे। बे तरफ़ रात देर सां नामालूम चोर वज़ीर अली खोखा जी सैलून जी छित ते पियल 2 सोलर प्लेटूं चोरी करे विया। नावली मोहम्मद जे पुलिस ख़ामोश तमाशे बणियल, जॾहिं त नावली मोहम्मद शहर में पुलिस चौकीअ सां गॾोगॾु चौकीदार पिणु रखियल आहे, पर पुलिस अमन अमान कम करण में नाकाम बणियल आहे। वज़ीर अली खोखर ॿुधायो त आउं ग़रीब मिसकिन आहियां, मुंहिंजी कंहिंसां का बि दुश्मनी न आहे। आला अख़्तियारनि ऐं SSP शहीद बि नज़ीराबाद SHO काज़िम ऐं ॿियनि वसवारनि इदारनि खे अपील थो करियां त महिरबानी करे मूंखे चोरी थियल सोलर प्लेटूं वापसि कराए ॾिनो वञे। वज़ीर अली छा थियो तव्हां मसइलो? मुंहिंजे राति चोरी थी आहे, 2 प्लेटूं खॼी वयूं दुकान मां। हा, दुकान मां छित खां मथां राति मां 9 बजे ते हुयुसि, 9 खां पोइ खॼी वई। तव्हांजो छा मुतालबो आहे आला अख़्तियारनि खे या पुलिस खे या मुझे ये अपील है तो मुझे वापस कराएं। मां गरीब मिस्किन आहियां, मुझे जैसा दुश्मनी न आहे। सिंध रियल एस्टेट एजेंसी सेल्स एंड परचेज ज़रई ज़मीन घर प्लाट दुकान की खरीदारी खपाइण या किराए ते ॾियण लाइ राब्तो कयो प्रोपराइटर हमीद रज़ा अंसारी ऐं शाद खान जुनू। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद।